अहम ख़बर शामिल कंदासीं। उमिर बाब केस में सोशल मीडिया ते कूड़ी प्रोपेगेंडा करण जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू ज़ाहिद हुसैन मैतलो नोटिस वरितो। केस दाख़िल करण जो हुक्म डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू पारां डायरेक्टर NCCI के लेटर लिखियो वियो। ए सेक्शन पुलिस के बि केस दाख़िल करण जो हुक्म वाही पांदी वासी आबिद लाशारी कस्बो वासी सज्जाद लगारी खादिम हुसैन मंगरियो अजीब लाखो वक़ार अख्तर मलिक ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे NCCI के लेटर लिखियो वियो आहे। ए सेक्शन पुलिस के बि FIR दाख़िल करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। वाज़िह रहे त उमिर बाब केस जे फ़ैसिले खां पोइ अचानक डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू ज़ाहिद हुसैन मैतलो ख़िलाफ़ सोशल मीडिया ते कूड़ी प्रोपेगेंडा शुरू कई वई ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया विया, जॾहिं त उमिर बाब जे घर भाती जे केस सां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जो को ताल्लुक़ कोन हुयो। हीउ फ़ैसिलो ॿिए जज पारां ॿुधायो वियो हो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। उमिर बाब केस में सोशल मीडिया ते कूड़ी प्रोपेगेंडा करण जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू ज़ाहिद हुसैन मैतलो नोटिस वरितो आहे। केस दाख़िल करण जो हुक्म